ठारूशा ऐं आसपास में वधंदड़ बदअमनी थियल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो अॼु 5 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाज जारी। फुर जा जवाबदार गिरफ़्तार कयो, अमन बहाल कयो जा नारा। पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी जे अॻुवान ऐं शहरियुनि मर्कज़ जे अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु नौशरो फेरोज़ में ठारूशा लिंक रोड तां असांजी पार्टी जे अॻुवान चौपाए माल जा वापारियुनि खां हथियार बंदनि 15 लख रुपया चौपायो माल फुल करे फरार थी विया। पर पहिरां खणी हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले कयो, पर पुलिस उन ख़िलाफ़ को बि क़दम नाहे खयो ऐं फ़ौरन खां ॻरी रिश्वत वठी खेसि आज़ादु करे छॾियो। हिननि वधीक चयो त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी असां एहतजाज करे रहिया आहियूं, पर SSP समेत को बि अमलदार नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हिननि वधीक चयो त जेसीं ताईं फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थींदा, अमन बहाल न थींदो, तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सूमर ॾींहं ते हज़ारे माण्हू शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कंदा। रिपोर्ट नसीर अबरोश, शाहीन न्यूज़, ठारूशा। ठारूशा